सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि की सूरत हाल बाबत तव्हांखे आगाह कयूं पिया। बरसात जूं तबाहकारियूं जारी आहिनि। रोडनि रस्तनि ते पाणी बीठी वियो आहे। शहरी सख़्त परेशान आहिनि। बदीन में भी बरसात जूं तबाहकारियूं जारी आहिनि। सिम नालनि जो मरमती कम न थियण सबब कपर कमज़ोर बणियल आहिनि। अव्हांखे आगाह कयूं पिया। बदीन में भी बरसात जूं तबाहकारियूं जारी आहिनि। सिम नालनि जो मरमती कम न थियण सबब कपर कमज़ोर बणियल आहिनि। बदीन में असां सां गॾु वीडियो लिंक ते मौजूद आहे अली मोहम्मद शाणी। जी अली मोहम्मद शाणी, आगाह कजो। जी बिल्कुल तक ॿुधाईंदो हलां त ज़िले बदीन में 80 खां वधीक जेके सिम नालियूं आहिनि या LBOD जेका ख़ासि करे साहिली पट्टी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां गुज़र करे थी। इन हवाले सां मुसलसल जेके हिन वक़्तु बरसातूं पइजी रहियूं आहिनि। बरसातनि पवण खां पोइ उन्हनि सिम नालनि में तमामु वॾी चाढ़ आहिनि। मुख़्तलिफ़ जेके सिम नाला आहिनि उन्हनि जी न त खाटी कई वई आहे, नई वरी उन्हनि जा जेके कपर मज़बूत करण जे करे जेके उते जा जेके इलाइक़ा आहिनि या जेके साहिली पट्टी समेत जेके मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि उन्हनि ॻोठनि खे बचाव करण जे लाइ उन्हनि सिम नालनि खे मज़बूत करण जे लाइ कोशिशि कई वई आहे। ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां या आपाशी खाते तरफ़ां उन्हनि जा जेके कपर आहिनि या जेके बंद आहिनि मज़बूत करण जे लाइ उते जेके के बि उपा न वरिता विया आहिनि। जंहिंजे करे हिन वक़्तु जेका आहे सिम नालियुनि में ख़ासि करे LBOD उन्हनि में वॾा चाढ़ आहिनि। चाढ़ हुजण जे करे उते जा जेके इलाइक़े वासी आहिनि उन्हनि तमामु ख़ौफ़ रास में वरितल आहिनि। 2011 में बि साॻी तरह ॿोॾ आई हुई ऐं उन वक़्त में बि जेके LBOD समेत जेके मुख़्तलिफ़ सिम नाला उन्हनि में घारा पवण जे करे केतिरा ई जेके ॻोठ ॿुॾी विया हुआ, केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया हुआ। गॾोगॾु जेको फ़सुलु हुआ उहो पाणी अची विया हुआ। हिन वक़्तु बि अमीर शाह सिम नाली ॻोल्हाइजी वेझो जेको उनखे जेको पियल घारो आहे अञा ताईं ॿधिजी न सघियो आहे। इन हवाले सां जेके ॾिसिजे त ज़िले बदीन में जेके बि सिम नाला आहिनि उन्हनि जी खाटी न करण जे करे या आपाशी खाते इरिगेशन खाते तरफ़ां उते जेको आहे सो उन्हनि जा कपर बंदि मज़बूत न करण जे करे उते जेको सो घारा पवण जो वॾो इम्कान आहे। हिते जे रहवासियुनि तरफ़ां सिंध हुकूमत खां मुतालबो कयो वियो त फौरी तौर ते जेके सिम नाला आहे जिन में चाढ़ अची वियो आहे, जेके पलटी रहिया आहिनि मुसलसल बरसातनि खां पोइ उनजी हालत इंतिहाई ख़राबु आहे ऐं केॾी महिल बि घारा पइजी सघनि था। इन हवाले सां फौरी तौर ते उते नोटिस वठी वेंदी आहे जेके कपर आहिनि मज़बूत कया वञनि, खाटी बि जेका आहे उनजी मज़बूत कई वञे। जी